एक शहनशाह के दुनिया के फ़तेह करण जो शौक़ु हुयो, उहो मुख़्तलिफ़ मुल्क फ़तेह कंदे कंदे हिक अहिड़े मुल्क वटि अचे पहुतो जंहिं मुल्क खे इहा बि ख़बर कोन हुई त जंग छा थींदी आहे। उन मुल्क जा माण्हू उन शहनशाह जो आदरवाह कंदे पंहिंजे सरदार जी झोपड़ी में वठी आया, जिथे उन्हनि जो सरदार हिकु ॿिनि माण्हुनि जो फ़ैसिलो करे रहियो हुयो। शहनशाह बराबरि में वेही उहो फ़ैसिलो ॿुधी रहियो हुयो त सरदार वटि हिकु माण्हू दाह ॾिनी त सरदार, मां हिन शख़्स खां ज़मीन ख़रीद कई। ज़मीन ख़रीद करण खां पोइ जॾहिं मां खोटरी आहे त उन ज़मीन मां हिकिड़ो ख़ज़ानो निकितो आहे ऐं मां उहो ख़ज़ानो हिनखे वापसि थो कयां त हीउ वापसि कोन थो वठे। सरदार जॾहिं उन खां पुछो कई त तूं छो नथो वठी, त ॿिए वराणो त मां हिन खां इनजे करे नथो वठां त जॾहिं मां हिनखे ज़मीन ॾेई रहियो हुयुसि त उन वक़्तु सिर्फ़ु मां ज़मीन जी ॿोली कई हुई ऐं ज़मीन जा पैसा वरिता। मूंखे ख़बर कोन्हे त हिनजे अंदरि ख़ज़ानो आहे। हाणे जेकॾहिं ख़ज़ानो निकितो आहे या तेल निकितो आहे या जेको कुझु बि निकिरे, उहो मुंहिंजो न हिन जो आहे। सरदार पहिरें खे चयो त छा तुंहिंजो कोई पुटु आहे? हुन चयो हा। ऐं ॿिए खां पुछो तुंहिंजी धीअ? हुन चयो हा। चई तव्हां हिकिड़ो कमु कयो, हुन ॿिन्हिनि जी शादी कराए हीअ ज़मीन उन्हनि खे ॾेई छॾियो। ॿिन्हिनि खे इहो फ़ैसिलो वणियो ऐं ख़ुशि ख़ुशि थी उथिया निकिता हलिया विया। घर में वेठल शहनशाह खे तमामु अजीब लॻो ऐं हुन नेठि चई ॾिनो त हीउ त तमामु अजीब फ़ैसिलो आहे, अजीब ॻाल्हि आहे। तंहिं ते सरदार हुन शहनशाह खां पुछो त छा तव्हांखे मुंहिंजो फ़ैसिलो कोन वणियो? हुन न फ़ैसिलो त सुठो थियो, पर जेकॾहिं इहो फ़ैसिलो असांजे मुल्क में अचे हा त कुझु हीअं हुजे हा। पहिरियों माण्हू अची चवे हा त मां हिन खां ज़मीन वरिती आहे, हाणे ख़ज़ानो निकितो आहे त हीउ मूंखे चवे थो त मूंखे ख़ज़ानो वापसि कर। ऐं ॿियो चवे हा त मां सिर्फ़ु ज़मीन जी ॿोली कई हुई, ज़मीन जी पेमेंट वरिती हुई, जॾहिं त हिन मां ख़ज़ानो निकितो आहे उहे मूंखे ॾिनो वञे वापसि। तंहिं ते सरदार चयोसि त पोइ तव्हांजे मुल्क में तव्हांजी हुकूमत इन जी ॻाल्हि ॿुधी करे छा करे हा? त हुन शहनशाह चयो त असांजी हुकूमत उहो ख़ज़ानो पंहिंजे कब्ज़े में आणे हा ऐं ॿिन्हिनि खे न ॾे हा। तंहिं ते हुन सरदार खे हैरानी थी ऐं सरदार इहो पुछियोसि त पोइ तव्हांजे मुल्क में सिजु उभरंदो आहे? हुन चयो हा, सिजु उभरंदो आहे। अञा वधीक सरदार हैरान थियो। चई तव्हांजे मुल्क में भला बरसाति पवंदी आहे? चई जी बिल्कुलु बरसाति ई पवंदी आहे। अञा वधीक हैरान थियो सरदार। हैरत में अची करे इहो सुवालु पुछो त छा तव्हांजे मुल्क में भला चौपायो माल आहे जेको साओ गाहु खाईंदा आहिनि? चई बिल्कुलु चौपायो माल बि आहे। चई अच्छा, त पोइ हाणे ॻाल्हि सम्झ में आई। जंहिं मुल्क में नाइंसाफ़ी वधी वेंदी आहे उन मुल्क में सिजु ऐं बरसाति सिर्फ़ु उन्हनि चौपाए माल जे करे ई पवंदी आहे। सो दोस्तो, असांजे मुल्क में बि जेकॾहिं सिजु निकिरे थो ऐं बरसाति पवे थी त असां सभिनि खे जानवरनि जो शुक्रियो अदा करणु घुरिजे। बाक़ी इंसाफ़ नाले त असां वटि का शइ ई कोन्हे। वसलाम।